चेक भरक्यो खां रिपोर्ट कर रहा है मीठाराम सिंधी। चेक भरक्यो लग गोठ कासी मोहम्मद उस्मान लाखो में सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन पारा वण लगायो, धरती बचायो, माहौल ऐं मुस्तक़बिल सवाल सां अवामी आगाही जे उनवान हेठि प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंजो महिमान ख़ास SFARP जे प्रोजेक्ट जे डिप्टी डायरेक्टर असलम लगारी हुआ, जॾहिं त अल हबीब जे GM गुलाम शबीर मल्ला, समाजी माहिर वहीद जोखियो, इमरान अहमद, SRP मैनेजर जमील खोखर, सिमन खोखर, गोठाणन कमरदीन लाखो, ज़हुरदीन लाखो, सलामदीन लाखो, जुम्मन लाखो, साजिद लाखो, डॉक्टर गुलाब, यार मोहम्मद नमड़ियो, कासिम नोमड़ियो, बहावल जमाली, स्कूली ॿारनि, सियासी समाजी सिविल सोसाइटी इलाइक़े वासियुनि वॾे अंक में शिरकत की। उन मौके ते SFRP जे प्रोजेक्ट डिप्टी डायरेक्टर असलम लगारी, अल हबीब जे GM गुलाम शबीर मल्ला, समाजी माहिर वहीद जोखियो, इमरान अहमद, जमील खोखर, सिमन खोखर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बरसाति ॿोॾि करे जेकी रोड तबाह थी विया हुआ उनखे ठाहिण लाइ आलमी बैंक पारां शेख भरक्यो मेन रोड खां ॻोठ काज़ी उस्मान लाखो जे सभिनी ॻोठनि जे घरनि ताईं रोड ॾिना आहिनि। ऐं हुन चयो त ॻोठाणनि चयो त हीअ रोड तव्हांजी मिल्कियत आहिनि, हाणे हिन जी सार संभाल तव्हांखे करणी आहे। हिन रोड ते तव्हां ट्रैक्टर ड्राइवरनि खे हिदायत ॾियो त हिन रोड ते हर ऐं गोबल खे ट्रैक्टर सां गॾु खणनि, दौरान हिफ़ाज़ती क़दम खणी तामीर थियल रोड ते हर ऐं गोबल वग़ैरह हलाइण खां एहतियात कंदा त जीअं रोड खे ख़राब थियण खां बचाए सघिजे, जंहिंसां न सिर्फ़ मुल्की ख़ज़ाने जो नुक़सानु थिए थो बल्कि रोड इस्तेमालु कंदड़नि खे बि तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवे थो। बाद में स्कूलनि मां रैलीअ जी सूरत में सिंध फ्लड एमरजेंसी रिहेबिलिटेशन जे अॻुवाणनि, सियासी समाजी स्कूली ॿारनि समेत रोड जे ॿिन्ही पासनि खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा वण लॻाया विया। आख़िर में जावेद लाखे आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरकनि जा तोहफ़ा ॾिना।